नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। नाज़रीन अल्हम्दुलिल्लाहि अला एहसानिही, ही सिंध टीवी जो तुर्र इम्तियाज़ आहे। अल्लाह तबारक व तआला सिंध टीवी खे असादत बख़्शी आहे जो हिकु कंटिन्यू प्रोग्राम रोज़ानो जी बुनियाद ते अवां जी ख़िदमत में असां पेश करण जी सही करे रहिया आहियूं। दुआ फ़रमायो त अल्लाह तबारक व तआला इस्तिक़ामत बिल ख़ैर नसीब फ़रमाए। सुबुह सुबुह जो अवां जे कननि ते अवां जी नज़रुनि जे आॾो अल्लाह तबारक व तआला उन जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रामीन, उहो बि उलमाए किराम जी ज़बान सां बहितरीनु अंदाज़ में, ऐं असां पंहिंजे हिन प्रोग्राम में रोशनी जी वाट में जेको हिन महिल सिलसिलो असां जारी रखियूं था अचूं, उहो आहे क़यामत जूं निशानियूं। क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस छा इरशाद फ़रमायो, कीअं थींदो, छा थींदो, छो थींदो, उन्हनि मंझां अॼु असां हिकु निशानी जेका तमामु घणी फैलिजी वई आहे ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे क़यामत जी निशानी इरशाद फ़रमायो त क़यामत वेझो ईंदी ऐं हीउ जुर्म आम थी वेंदो। कहिड़ो जुर्म आहे? कूड़। क़यामत वेझो ईंदी, कूड़ आम थी वेंदो। कूड़ ॻाल्हाइबो छो आहे? कूड़ जे बाबति अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में छा इरशाद फ़रमायो आहे? जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कूड़ जे बाबति छा इरशाद फ़रमायो आहे? बुज़ुर्गान दीन कूड़ खां बचण जे लाइ छा कंदा हुआ ऐं असांखे कूड़ खां इज्तिनाब करण ऐं बचण जे लाइ छा करणु घुरिजे? कहिड़ा कहिड़ा उपाउ वठूं त असां कूड़ खां बची सघूं था ऐं कूड़ जी नहूसतुनि जे करे कहिड़ा कहिड़ा असांखे नुक़सानात थियनि था? तमामु वसी मौज़ू आहे। असां कोशिशि कंदासूं त वधि खां वधि ऐं सुठा सुठा सवालात करे अवां जे इल्म में कूड़ जे बाबति असां सुठो मवाद पेश करियूं। इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु माया नाज़ आलिम दीन, तमामु सुहिणी सूरत, तमामु सुहिणी सीरत ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ में पंहिंजे मुद्दा खे अहसन अंदाज़ में पेश करण जो ॾांहुं रखंदड़ आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जेके असां हिन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि। ऐं हिन प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अल्लामा ज़हीर अहमद नईमी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी आहे असां हिन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं नाज़रीन, सुहिणी सुवारी सिंध जा सुहिणा आवाज़ असां वटि मुख़्तलिफ़ शहरनि खां तशरीफ़ वठी असांजे प्रोग्राम में शिरकत कनि था पिया। अॼु बि असां वटि बहितरीनु आवाज़ सां तालुक़ु रखंदड़ बहितरीनु सना ख़ान तशरीफ़ वठी आया आहिनि, जेके अॼु असांखे हमद बि ॿुधाईंदा ऐं नात बि ॿुधाईंदा। मोहतरम जनाब मोहम्मद जावेद ताहिरी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उन जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहम्मद जावेद ताहिरी खां हमद बारी तआला ॿुधूं था। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह
अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह ज़ालिमन जो ज़ुल्म हुजे या जबर हुजे 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 मुश्किल में आ साथी नालो अल्लाह जो मुश्किल में आ साथी नालो अल्लाह जो सब खां सोहणो मिठड़ो नालो अल्लाह जो सब खां सोहणो मिठड़ो नालो अल्लाह जो अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अर्ज़ समा शम्स कमर न कुछ रहंदा 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 बाकी रहण वारो नालो अल्लाह जो बाकी रहण वारो नालो अल्लाह जो सब खां सोहणो मिठड़ो नालो अल्लाह जो माशाअल्लाह तबारक व तआला तमाम बेहतरीन अंदाज़ में मोहम्मद जावेद ताहिरी साहब हमद बारी ताला पेश करण जी सादत हासिल कई दुआ है त अल्लाह तबारक व तआला मोहम्मद जावेद ताहिरी खे अञा वधीक आवाज़ में रहमतूं ऐं बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन अचो त अल्लामा साहब सां जो के मौज़ू मुतअल्लिक़ गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। अल्लामा साहब सभ खां पहिरियों आउं चाहींदुसि तव्हां कूड़ जे बाबति अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में छा इरशाद फ़रमायो आहे पहिरीं अल्लाह जे कलाम खां शुरूआत करियूं ताकी आसानी थिए सम्झण में। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातुम व सलामुन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। सब खां पहिरां ॿीहर मां शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट असांखे ॿीहर हिकिड़े मरतबा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अहकाम ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रमान अवामुन नास जे साम्हूं रखण जी ऐं क़यामत जी निशानियुनि जे मुतालिक़ गुफ़्तगू करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं असां सभिनी जे लाइ ज़रिया निजात ठाहे। अल्लाहु आमीन। जीअं असांजे प्रोग्राम जो अॼु मौज़ू आहे त क़ुर्बे क़यामत कूड़ आम थी वेंदो। क़ुरान मजीद जे मुख़्तलिफ़ मक़ामात ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त कूड़ ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे मुतालिक़ इरशाद फ़रमायो आहे। जंहिंमां हिन खां पहिरां मां हिकिड़ी हक़ायत पेश करणु चाहियां थो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी खोड़ सारियूं अहादीसूं कूड़ जे मुतालिक़ आहिनि
अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर इंसान खे फितरत सलीमा ते पैदा फरमायो आहे, चाहे उहो इंसान यहूदी जे घर हुजे, काफ़िर जे हुजे, मुशरिक जे हुजे, कंहिं जे घर जेको बि ॿार जाए थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुनखे फितरत सलीमा ते पैदा फरमायो। हिकिड़ी अहिड़ी फितरत आहे जंहिंजे ज़रिए इंसान अच्छाई खे पसंदि करे थो, चङाई खे ऐं बुराई खे न पसंदि करे थो। जॾहिं पंहिंजी हिन फितरत खां माण्हू हटे थो त क़ुरान गवाही ॾिए थो कि उलाइका हिज़्बु शैतान। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो जॾहिं जहिड़ी फितरत ते मां पैदा कयो आहे उन फितरत खां जॾहिं तव्हां चेंज कयो था त पोइ उलाइका हिज़्बु शैतान, इहो गरोह शैतान जो आहे, शैतान जो गुरोह आहे। अला इन्न हिज़्ब शैतान, ख़बरदार ही शैतान जो गरोह, उलाइका हुमुल ख़ासिरून, इहो टोलो खसारे वारो। फरमायो जॾहिं जहिड़ी फितरत ते पैदा कयो आहे उन फितरत ते तव्हां जेॾी महिल हलंदव त पोइ बि क़ुरान गवाही ॾिए थो उलाइका हिज़्बुल्लाह, ही टोलो अल्लाह जो गुरोह आहे। अला इन्न हिज़्बल्लाह, फरमायो इहो ई गुरोह जेको आहे उलाइका हुमुल मुफ़्लिहून, फलाह पाइण वारो। हाणे तव्हां ॾिसो वक़्तु दौरे हाज़िर में ही गुफ़्तगू जेकी असांजी कूड़ जे मुतालिक़ आहे, इंसान पंहिंजी फितरत खे जॾहिं छॾे थो त कूड़ ते अचे थो। फितरत ते जेॾी महिल रहे थो त पोइ कूड़ पंहिंजे हुनजे क़रीब या हुनजे गॾु न ईंदो। फितरत खे छॾंदो त पोइ दुनिया में जेकियूं बि बुराइयूं कूड़ सां हुजनि या ॿी हुजनि, हुन सभु बुराइयुनि खे पंहिंजे सीने में वस कंदो। हाणे असांजे मुआशिरे जे अंदरि क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद फरमायो त जॾहिं को माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो त हुन जो जेको इल्मु आहे या हुन जी जेकी दुनियावी ज़िंदगी आहे ऐं उन जी जेकी जिस्म ते ज़ाहिरी रौनक आहे हू ख़तमु थी वेंदी। रौनक जे मुतालिक़ असां कलमो पढ़नि खां पोइ हिकिड़ी रौनक असांजे जिस्म ते ऐं असांजी वज़ाकत ते नज़र अचे थी त हाणे ही मुसलमान आहे। काफ़िर खे बि तव्हां ॾिसो बज़ाहिर हुन ते रौनक असां ॾिसूं था त रौनक आहे, मसनूई रौनक अची सघे थी। जेकी असल रौनक रूहानियत ऐं नूरानी रौनक आहे हू कूड़ ॻाल्हाईंदड़ जे शक्ल खां उहा ख़तमु थी वेंदी आहे। अच्छा, वॾी में वॾो, अच्छा हिते कूड़ ॿ क़िस्म जो आहे। हिकिड़ो कूड़ आहे अमली, ॿियो कूड़ आहे एतक़ादी। जेकॾहिं एतक़ादी कूड़ यानी अल्लाह खे छॾे मसनूई ख़ुदानि जे गॾु लॻंदो, पंहिंजी मर्ज़ी जा ख़ुदा जंहिं पैदा कई उनखे छॾे जंहिंखे पैदा करे माण्हुनि जे गॾु लॻंदो त इहो वॾो कूड़ आहे। ठीकु आहे, जो अल्लाह पाक फरमायो त अला लअनतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़नि ते अल्लाह ताला जी लानत आहे। क़ुरान में इरशाद फरमायो हिते एतक़ादी कूड़ आहे मुरादनि, यानी काफ़िर जेके अल्लाह ताला जी वहदानियत जो इनकार कनि था। हालांकि जेकॾहिं असां गौर करियूं था न त असांखे अल्लाह जी वहदानियत जे लाइ एॾियूं दलीलूं मौजूदु आहिनि दुनिया में जो इंसानु दंग रहिजी वेंदो त वाक़ई यार अल्लाह जी वहदानियत खां फ़रार न करे सघंदो। पर पोइ हिन कूड़ जी तरफ़ इंसानु छो थो माइल थिए? हाणे तव्हां ॾिसो, तव्हां क़ुरान करीम जी आयत पेश कई लानतुल्लाहि अलल काज़िबीन। क़ुरान मजीद बरहक़ किताब जंहिंमें को शक न आहे। मुसलमान कलमो पढ़नि खां पोइ सभ खां वधीक हुन जो हक़ आहे त हिन ते अमल करे हिन खे अपनाए। क़ुरान वाज़े फरमाए थो त अल्लाह जी तरफ़ां लानत आहे कूड़ ॻाल्हाईंदड़नि ते। ही ख़बर हुजनि खां पोइ बि माण्हू जॾहिं कूड़ ॻाल्हाए त पोइ हू कंहिंजी नाफ़रमानी ऐं कंहिंजी लानत खटे पियो। ऐं हिन आयत सां गॾु फ़रिश्तनि ऐं तमामु आसमान नारनि जी बि लानत जो शुमार कयो आहे। कूड़ ॻाल्हाईंदड़ ते आसमानी सभु फ़रिश्तनि जी अल्लाह जी लानत थी वई त पोइ त फ़रिश्तनि ख़ुदाई जी हर शइ जी उहा न आहे जेका अल्लाह जी लानत आहे, त उनमें त पोइ त सभु जी अची वई न, सभु अची वई, रसूलनि जी बि अची वई, नबियनि जी बि अची वई, फ़रिश्तनि जी बि अची वई। छो त अल्लाह जी लानत अची वई त ॻाल्हि ख़तमु थी वियो। त ही लानत माना ही माण्हू खे ख़बर बि आहे त क़ुरान ही वाज़े बयानु कयो आहे, पोइ बि माण्हू एतक़ादी जीअं कूड़ तव्हां चयो त जेका माण्हू ठाहियल आहिनि पंहिंजा सभु कुझु आहिनि हुननि जे गॾु कूड़ कंदा आहिनि घणो करे। त हिन मुआशिरे में त सभ खां वधीक बीमारी इहा आहे त पंहिंजे रब ऐं रसूल जा अहकाम ऐं फरमान छॾे असां दुनिया वारनि जी जेकी बि ॻाल्हि आहे पंहिंजी मर्ज़ी क़वानीन ठाहे उन्हनि ते अमल करिणो आहे। हाणे हिते अलामा साहिब जेकॾहिं थोरो माज़रत चाहियां थो, नाज़रीन नंढी साई जो वक़्तु थियो आहे। अलामा साहिब जो गुफ़्तगू अहिड़े जाइ ते पहुती जो मां मुनासिबु न पियो सम्झां त कटियां, पर वक़्त जी पाबंदी ज़रूरी आहे। बसि चंद लम्हनि खां पोइ असां वापसि था वरूं ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट।
भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम ऐं रोशनी जी वाट। अल्लामा साहब कूड़ जी मज़म्मत ते अल्लाह तबारक व तआला जा फ़रामीन बयानु करे रहिया आहियूं, तशरीह करे रहिया। अचो त अल्लामा साहब सां वधीक कूड़ जे बाबति गुफ़्तगू करियूं। जी अल्लामा साहब, तव्हांजो गुफ़्तगू, माज़रत चाहियां थो, गुफ़्तगू अध में कटिजी वई, इरशाद फ़रमायो। जीअं मुआशिरे जे अंदरि हाणे ही बुराई कूड़ सां गॾु गॾु ॿियूं बि बुरायूं आहिनि, पर असांजो टॉपिक कूड़ जे मुतालिक़ आहे। त इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका जो मफ़हूम आहे त जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो, पोइ हुन जा सभु जेका बि कम आहिनि या दुनियावी जेतिरा बि मामलात आहिनि, हू कूड़ जे करे ख़राब थी वेंदा, बर्बाद थी वेंदा। ऐं हू इहो सम्झंदो त मां ही कूड़ ॻाल्हाए पंहिंजे लाइ तरक़ी ऐं कामयाबी जा जेका मोबाइल ननू तय कयां पियो, पर ईअं न थींदो। बज़ाहिर हुनखे सभु नज़र ईंदो त मुंहिंजे लाइ भलो थिए थो। हाणे तव्हां इहो बि ॿुधो आहे माकरो त जेको हिकिड़ो माना कूड़ के लिकाइण जे लाइ 100 कूड़ ॿिया चवणा पवंदा, ॻाल्हाइणा पवंदा आहिनि। हाणे माण्हू पोइ बि हिते हाणे ॾिसो तव्हां, असांजे मुआशिरे में 3 शयूं ज़ाहिर आहिनि। हिकिड़ी आहे रियलिटी, हिकिड़ी आहे ब्यूटी, हिकिड़ी आहे पर्सनैलिटी। 3 शयूं। हाणे असांखे ख़बर आहे त असां पंहिंजे मोबाइल मां पिक्चर कढंदासीं न, ब्यूटी हूंदी त फेमस थींदी, ब्यूटी न हूंदी त फेमस न थींदी, असांखे ख़बर आहे। ऐं असांखे ख़बर बि आहे त ब्यूटी आहे थोरी देरि लाइ, सूंहं सिंधी में चऊं, सूंहं थोरी देरि जे लाइ आहे। हीअ जेको तरक़ी थींदी या असांजी पिक्चर वायरल थींदी सभु कुझु, पर असां पर्सनैलिटी बि ख़तमु थिए थी, ब्यूटी बि ख़तमु थिए थी। जेकी असल चीज़ आहे रियलिटी हक़ीक़त, कॾहिं ख़तमु न थींदी। असांखे हर शइ ख़बर आहे त ब्यूटी ख़तमु थींदी, पर्सनैलिटी ख़तमु थींदी। पोइ चंद ॾींहंनि जो हुस्न हूंदो आहे, चंद सालनि जो हुस्न हूंदो आहे। ऐं जेकी तव्हांजी पर्सनैलिटी आहे उहा बि चंद ॾींहंनि जी आहे। जेके बि लेवल तव्हां ठाहे वञो, सरदार थियो, लीडर थियो, चंद ॾींहंनि खां पोइ रिटायर थियण खां पोइ तव्हां सभु कुझु ख़तमु। तव्हांजी रियलिटी जेका आहे न, बुनियादु आहे, ओरिजिनैलिटी जंहिंखे असां चऊं त हक़ीक़त, तव्हांजी जेकी असल हक़ीक़त आहे उहा त रियलिटी आहे। पैदा थियण खां वठी क़बर में लहण ताईं रियलिटी ई साम्हूं थींदी। ऐं हुते पुछण बि हुनजो रियलिटी जे बारे में। असां जेको ब्यूटी ऐं पर्सनैलिटी वक़्तु गुज़ारियो हूंदो, हुनजे मुतालिक़ न को सुवाल थींदो। पर माण्हू हाणे दौरे हाज़िर में ही ब्यूटी ऐं पर्सनैलिटी जे करे केतिरा कूड़ पिया आहिनि। असां हिकिड़ो मिसाल आहे, को हुक्मरान ठहे थो, कूड़ ॻाल्हाए थो, सच ॻाल्हाए थो, हू कीअं बि पंहिंजी पर्सनैलिटी ठाहे वेठो आहे। लेकिन हुन ही हदीस पाक जो मफ़हूम आहे त फ़रमाइनि था, जॾहिं को माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे त हुनजे अंदरि जेको मुफ़्ती आहे हुनखे ॿुधाए थो त हीअ ग़लति आहे, पर हू पोइ बि कूड़ ॻाल्हाए थो। जीअं असां कंहिं ॿिए माना पाड़ेसिरी जो को 1 2 फुट मारण जे लाइ, कब्ज़ो करण लाइ पंहिंजी भित खे होॾे कयूं था, त अंदरि जो मुफ़्ती असांखे सवाल करे थो। ही आहे असांजो फितरत सलीमा जेकी रब साईं पैदा कई आहे। पर असां पंहिंजे मुआशिरे जी बुराइयुनि जे हेठि अची असां हिन जी हाणे जेको साह आहे हू ख़तमु करे छॾियो आहे, जेको असांखे हाणे फ़ाइदो नथो ॾिए। त असां जेको रब साईं जे रियलिटी ते पैदा कयो आहे, जंहिं फितरत ते पैदा कयो आहे, उन फितरत ते त असां अमल कयूं त बुराई ख़तमु थींदी। असां हिकिड़े कूड़ जे करे पंहिंजे मुआशिरे में ऐं कूड़ ज़ाहिर थिए त केतिरी बदनामी आहे, केतिरी इंसान खे शर्मसारी थींदी आहे त यार मुंहिंजो हीउ कूड़ आहे, ज़ाहिर न थी वञे। कीअं पर्दा हुन ते रखंदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि, पोइ कूड़ ही। ॿियो हिकिड़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान बि साम्हूं रखियूं त फ़रमाइनि था त जेके माण्हू खे उन्ही जाइ ते ज़लील कयो आहे जिथे हुनजी इज़त हुई, जंहिंजी किथे इज़त हुई, ऐं उते कंहिं माण्हू हुनखे ज़लील कयो आहे या हुनजी बुराई करे छॾी आहे जेकी हुन में हुई बि। फ़रमायो त जंहिं बुराई करण वारे, ज़लील करण वारे खे ख़ुदा हुते ज़लील कंदो जिथे हुनजी इज़त हुई। माना असांखे ख़बर हुजनि बावजूद बि हिकिड़ो मुसलमान थी हिकिड़े ते पर्दो रखण जो असांखे हुकुम ॾिनो वियो आहे। पोइ असां कंहिं ते पर्दो छा रखिणो आहे? कूड़ जे करे असां पंहिंजा ख़ानदान, पंहिंजी मुआशिरती मामलात, जेका बि दुनियावी में तरक़ी जा राज़ हुज़ूर असांखे ॾिना हुया त कूड़ खे छॾण सां मिलंदा हुया, उहे कूड़ खे अपनाए असां सभु तबाह करे छॾिया। को बि अॼु मुआशिरे में तव्हां फ़ोन आहे, केरु पुछंदो किथे आहियो त उहो ॿुधाईंदो किथे हिते हुजे, ॿिए कमरे में हुजे,
चई सघे थो मां न आहियां, हीउ वॾो कूड़ त असांजो हीउ थी वियो आहे मोबाइल, माण्हू खे छा ख़बर किथे आहे। त कूड़ माना हीउ ईअं वधी विया आहिनि, हाणे माण्हू न चाहींदे बि कूड़ ॻाल्हाए थो, न चाहींदे बि त मां सच ॻाल्हायां हर शइ, पर हुनखे कूड़ ॻाल्हाइणु थिए थो त बाबा हाणे कूड़ न ॻाल्हाईंदो त गुज़ारो बि न थींदो। केरु माल खपाए थो त कूड़ ॻाल्हाए थो, केरु कारोबार करे थो त कूड़ ॻाल्हाए थो। जहिड़ो बि निज़ाम तव्हां हाणे असांजे मुआशिरे में खणी ॾिसो, कूड़ खां सवाइ कुझु बि न आहे। हाली हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त पंहिंजो जेको माल आहे उहो कूड़ ॻाल्हाए, कसम खणे बि अॼु माण्हू खपाइनि था, कूड़ी कसम। पोइ हीउ हिकिड़ो ॿियो टॉपिक आहे कूड़ी कसम जे हवाले सां। त असांजो टॉपिक कूड़ जे हवाले सां त हाणे क़यामत जी निशानियुनि मां जॾहिं असां पंहिंजो नज़रियो ऐं सोच नज़र खे हिते रखूं त असां ॾिसूं क़यामत जी निशानियुनि में कूड़ घणो थियो आहे, त असांखे 100% मां 5% बि सच न लधंदो। अल्लाहु अकबर, माना कूड़ असांजी रग रग में समाइजी वियो आहे। रग रग में कूड़ ॻाल्हाइनि खां असांजे माना खूननि ते चिटाई सुफ़ेदी अची वई आहे। जेको भाउ भाउ जो दुश्मन, मुआशरती ख़ानदानी सिस्टम तबाह थी विया आहिनि, हीउ कूड़ जे करे। कूड़ जी वॾियूं बीमारियूं, खोड़ बीमारियूं आहिनि, हीउ जेको क़ुरान करीम में ऐं हदीस मुबारका में पेश कयूं वयूं आहिनि। पर क़यामत जी निशानियुनि में हीउ ज़ाहिर थियणो हो, हुज़ूर जे ग़ुलामनि पंहिंजी अखियुनि सां ॾिसणो हो, त ॾिसी अॼु निज़ारो थिए अल्लाह पियो। साहब कूड़ खे मुनाफ़िक़त जी निशानी इरशाद फरमायो वियो हदीस शरीफ़ में। 4 निशानियूं फरमायूं त ॻाल्हाईंदो, मुनाफ़िक़ जी निशानी आहे त ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, वाइदो करे फिरी वेंदो, अमानत में ख़यानत कंदो, झेड़ो कंदो विढ़ंदो त गार ॾींदो। सो गार ॾियण बि मुनाफ़िक़ जी निशानी आहे, अमानत में ख़यानत करण बि मुनाफ़िक़ जी निशानी आहे, वाइदे ख़िलाफ़ी करण बि मुनाफ़िक़ जी निशानी आहे, कूड़ ॻाल्हाइण बि मुनाफ़िक़ जी निशानी आहे। हाणे जेकॾहिं असां अहिड़ो को आईनो का अहिड़ी मशीन ईजाद थिए न त 100 मां को वञी करे चंद माण्हू वञी बचंदा जेके मुनाफ़िक़ न हुजनि। एतिक़ादी मुनाफ़िक़त न आहे, हीअ अमली मुनाफ़िक़त आहे। पर इहा शइ जॾहिं असां केतिरा ई पंहिंजे दुनिया में, हिन गैलेक्सी में जेका धरती आहे, इन धरती ते कुझु ख़िता अहिड़ा आहिनि जेके वॾी तरक़ी करे विया आहिनि। अल्लामा साहिबु उन्हनि जी तरक़ी जो राज़ आहे सचाई। सचाई बिल्कुलु सच ॻाल्हाए उन्हनि मुआशरनि में। मां जेके तरक़ी याफ़्ता ममालिक ॾिठा आहिनि, जिन मुल्कनि ताईं मुंहिंजी पहुच रही आहे, हाणे त ग्लोबल विलेज थी वई आहे इंटरनेट जे करे दुनिया पूरी। तव्हां जेकॾहिं सर्च करियो तव्हां ख़बर पइजी वेंदी त सच जो कूड़ जो रेशो, सच जो रेशो, जंहिं मुल्कनि में सच घणो आहे कूड़ बिल्कुलु घटि आहे, उहो ओॾो तरक़ी याफ़्ता मुआशरो आहे। बिल्कुलु असल में इंसान जो जेको वजूद आहे न, घर में हुजे, कंहिं फ्रेंड सर्किल में हुजे, कंहिं इदारे में हुजे या कारोबार में हुजे, कूड़े माण्हू जी किथे बि इज़त न आहे। घर में हुनजी ज़बान ते एतबार न कयो वेंदो, यार हे कूड़ ॻाल्हाईंदो आहे, या हीअ औरत जेका आहे कूड़ ॻाल्हाईंदी आहे, हरू भरू मकर कंदी आहे। उनजी सची ॻाल्हि खे माण्हू कूड़ में ठाहे छॾींदा, छो त हुन ते स्टैंप लॻी वियो, कूड़ो आहे या कूड़ी आहे। फ्रेंड सर्किल में फिराणे यारनि खे छॾेसि, इन जी बि का ॻाल्हि आहे छा, हे हणंदो रहंदो आहे, इज़त तबाह बर्बाद। वरी अचो तव्हां कंहिं बि इदारे में, चवंदो यार फिलाणो कमु थियो, कंहिं चयो यार फिलाणे चयो मां कंदुमि, यारनि ते एतबार न आहे, हे कूड़ो माण्हू आहे। ॿिए कंहिंखो कमु कराए वठो, हुनजो एतबार न कजो, नुक़सानु ॾींदो, तोड़े उहो कंदो बि उनजी महिनत ज़ाया वेंदी। बिल्कुलु उहो इदारे में बि डिग्रेड आहे। वापार में कोई वापारी उनजी ॻाल्हि ते एतबार न कंदो, यार अॻे बि चई करे फिलाणे ॾींदे पैसा ॾींदुमि, न ॾिनई, हिन ते एतबार न आहे बाबा, हिन सां हू ॿ घटि ॾिए थो, हिन सां सौदो कर, माण्हू सचो आहे। असां सवाल आहे मुंहिंजो तव्हां खां, त असां त उन नबी जा उम्मती आहियूं जंहिं नबूअत जो ऐलान नाहे कयो, दुश्मन यानी काफ़िर चवनि था त हीउ माण्हू सचो आहे, पंहिंजूं अमानतदार आहे, पंहिंजूं अमानतूं हिन वटि रखंदा। तोड़े जो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम नबूअत जो ऐलान कयो, न मञण वारा बि पंहिंजनि ते एतबार न कंदा, यार कूड़ा आहिनि, असांजो माल ज़ाया थी वेंदो, हीउ सचो आहे। भला इहा ॻाल्हि असांखे कीअं थी महसूसु थिए त कोई नऊज़ बिल्ला, अल्लाह रहम करे इहे चई विझे, सचे नबी जा कूड़ा उम्मती, बिल्कुलु केॾी बुरी ॻाल्हि हूंदी असांजे लाइ। असां तव्हां जीअं हाणे फरमाए, बहितरीनु ॻाल्हि फरमाई आहे तव्हां, जीअं माना हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइण वारो हर इदारे में, हर सॼे मुआशिरे में तबाह थिए थो।
पोइ बि ही आदत बि अहिड़ी आहे, माण्हू छॾे बि नथो जेको कूड़ ॻाल्हाईंदो। प्रोफेसर अलामा उमर फैज़ कादरी रावलपिंडी वारा आहिनि, बहितरीनु ॻाल्हि फरमाई। चवनि था त मां जापान वियुसि त हुते मूंखे कंहिं इनवाइट कयो। जापान जी मूंखे ज़ुबान न पई अचे त मां हुते एयरपोर्ट खां लही टैक्सी मां वेही हलियो वियुसि। टैक्सी में वेठो, टैक्सी वारे मीटर स्टार्ट कयो। हुननि जो अदबी हिकिड़ो माहौल आहे त जॾहिं टैक्सी में विहारींदो ईअं झुकी दरवाज़ो खोलींदा, माण्हू सवारी वेहंदी, पोइ स्टार्ट करे मीटर स्टार्ट करे हलंदा। फरमाइनि था त वियासीं, रस्ते में हिकिड़ी जाइ आई, हुन मीटर बंदि करे छॾियो। मूंखे ज़ुबान न पई अचे। पोइ 1.5 किलोमीटर खां पोइ हुन वरी मीटर खे स्टार्ट कयो। मीटर खे स्टार्ट कयो त वञी हुते पहुतासीं, माण्हू मुंहिंजे लाइ बीठा हुया। मां निकितो त हुन मूंखे जॾहिं चयो हेतिरा पैसा थिया आहिनि, मूंखे ज़ुबान न पई अचे त जेका माण्हू मुंहिंजे इंतज़ार में हुया हुननि खे मां चयो मां सॼो बिल ॾींदुसि, पे कंदुमि। हिन 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर ते मीटर बंदि कयो आहे। छो कयो आहे? मां बिल सॼो ॾियणु चाहियां थो। तव्हां पंहिंजी ज़ुबान मां पुछियो। हुन जा अल्फाज़ ॾिसो। हुन चयो त मूंखे हिकिड़े चौक मां फिरणो हो त मां कंहिं सोच मां हू चौक जो कट छॾे वियो। मुंहिंजी ग़लती जे करे 2 किलोमीटर असांखे फिरणो पियो त मां उन जा पैसा हिन खां छो वठां? अल्लाह, मुंहिंजी ग़लती जे करे। माना हुन मीटर बंदि कयो ऐं 2 किलोमीटर जा पैसा न वरिता। सचाई जी ॻाल्हि आहे, सचाई जी। तव्हांजे लफ़्ज़नि में ई सम्झो हथोड़ा आहिनि त ही जेके असांजे दिमाग़ ते, जेकॾहिं कोई अहसास वारो माण्हू हुजे न, इहे अहिड़ा हथोड़ा लॻनि। फरमाइनि था त न हुन जे मथे ते दस्तार हुई, न बदन ते जुबो हो, न कोई इस्लामी लिबास हो, लेकिन हुननि जो कानून ही बुलंदी जा, कामयाबी जा राज़ बि त इहा आहिनि। सच्चाई। जेका असां अपनाइना हुया हुननि अपनाया आहिनि, तॾहिं त उहे अॼु कामयाब आहिनि मुआशी तौर ते। हर मामले में असां तबाह आहियूं। असां हर हुन जो उल्ट कयो आहे जेको हुज़ूर असांखे फरमायो आहे। इन जापान जो वाक़ियो मां तव्हांखे अर्ज़ु कयां, छो त मां जॾहिं कोरिया में हुउमि त मूंखे ख़बर पई त चवनि था त उतां जी जेकी सर्वे आहे त 80% कोरियन सच ॻाल्हाईंदा आहिनि। असां वटि त सच 5% बि मुश्किल हूंदो। ऐं जैपनीज़ जे लाइ चवनि था त 100% सच ॻाल्हाईंदा आहिनि। बिल्कुलु। पोइ जापान जो मूंखे उते हिकिड़ो दोस्त हो साउथ कोरिया में, मूंखे हुन हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त जापान में हिकिड़ो शख़्स हुयो, बदकिस्मती सां पाकिस्तानी हो। उते मोबाइल जो बिलिंग सिस्टम आहे, बिल ईंदो आहे। जीअं असां वटि पोस्टपेड आहे, प्रीपेड पोस्टपेड। त हुन ॾे 10,000 बिल आयो। हुन घणो ॻाल्हायो, नेट इस्तेमालु कयो। त हुन जॾहिं बिल आयो त हिन उते क्लेम कयो। उहो हिकिड़ी नेचर में पयल ई न, फ्रॉड, धोखो नेचर में पयल हो। उन वञी करे उते चयो यार 10,000 छो भरियां मां, दरख़्वास्त ॾियां थो, एप्लीकेशन जमा कराई त हीउ मूं ते ग़लति बिल लॻी वियो आहे, कूड़ ॻाल्हाई। त उन कंपनी हिकदमि इन जी ॻाल्हि खे सीरियस वरितो। उन्हनि पंहिंजा टेक्नीशियन जेके टेक्निक इन जी ॼाणनि पिया त छो बिल वधीक आयो। हीउ माण्हू चवे थो त मां न आहे ॻाल्हायो, नेट न हलायो। पूरी बायोडेटा निकिरी आई, फलाणे ॾींहुं फलाणे टाइम एतिरा मिंट तो नेट हलायो आहे, फलाणे ॾींहुं फलाणे टाइम तो हेतिरा दफ़ा ॻाल्हायो आहे, सॼी डिटेल निकिरी आई। हाणे त मां परेशान थी वियुमि, यार सॼी डिटेल निकिरी आई आहे। मां पंहिंजो कूड़ ते अड़िजी वियुमि। उहो चए थो पियो त मां अड़िजी वियुमि पंहिंजो ते कूड़। मां चयो हे मां ॻाल्हायो ई न आहे, तव्हां ग़लति था चओ। वरी हुननि पंहिंजी टीम विहारी त यार जेको असांजो सिस्टम आहे मतां हू ख़राबु सिस्टम, ही माण्हू चए थो त मां इहो न आहे ॻाल्हायो। सिस्टम खे चेक करे अचूं त कारीगरनि जेके हुनजा टेक्नीशियन आहे, जो सिस्टम में हिकु वार बराबरि बि ख़राबी न आहे। सिस्टम ओके आहे, जेकॾहिं करे आहे त ॿियनि सां बि करे आहे न, कंहिं सां बि न कई आहे, हिन सां छो कई आहे। आख़िर हुन पंहिंजी हिकिड़ी जूरी विहारी, कुझु माण्हू मुश्तमिल कंपनी विहारिया, जिन फ़ैसिलो लिखत में ॾिनो त इंसानु कूड़ नथो ॻाल्हाए सघे, मशीन ग़लति थी सघे थी। उन्हनि माज़रतनामो लिखी करे मोकिलियो वञे त बाबा असां तव्हांखां माज़रत था कयूं, तव्हां कूड़ न ॻाल्हाईंदव, असांजी मशीन आख़िर ख़राबु थी सघे थी। तोड़े जो टेक्नीशियन चवे थो ख़राबु न आहे, पर असां तव्हांखे कूड़ो न चवंदासीं, असांजी मशीन जी ख़राबी आहे, असां तव्हांखां माज़रत था कयूं, तव्हां ॾे 10,000 बिल आयो आहे। यकीन कयो, ॿुधाइण वारो चए पियो मूंखे त उहो जेको शख़्स हुयो उहो चए पियो त मुंहिंजी दिलि चए पई त मां भित में टकर हणां।
यार हिननि माण्हुनि जो केॾो मन इंसान ते एतबार आहे जो मुंहिंजे हिन कूड़ खे उन्हनि सच करे क़बूल कयो फ़ोक़ियत ॾिनी ऐं चयूं त इंसान कूड़ छो ॻाल्हाईंदो, बिल्कुलु इहो सच ॻाल्हाए थो मशीन ख़राबु हूंदी, तोड़े जो टेक्नीशियन चए थो त मशीन ओके आहे, चए थो न मशीन ख़राबु आहे, इंसान सच ॻाल्हाईंदो कूड़ न ॻाल्हाईंदो, असांखे इंसान खे अहमियत ॾियणी आहे। अलामा साहब मूंखे ॿुधायो जेकॾहिं इहा को मुस्लमान थी पवे, अलाह सचो, मुंहिंजो रसूल सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो क़ुरान सचो, पर ॿेली जे असां सचा थी पऊं त पूरी दुनिया उहो ई उमर फारूक, उहो उस्मान गनी, मौला अली, उहो अबू बकर सिद्दीक़, इहे दौर मोटी अचनि, पर असां उन रस्ते ते आहियूं। नाज़रीन, कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नंढड़ी साई आहे, असां इजो था वापसि वरूं, मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जो वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं एॾो मतिलबु अहम तरीन मौज़ू आहे, यकीन कयो जेकॾहिं को अहसास वारो माण्हू हुजे त ज़रूरु ज़मीर मलामत कंदो। अलामा साहब मूं पे चयो त जेकॾहिं इहा को मुस्लमान थी पवे न, मां मुंहिंजे दिलि में उन महिल ई ख़्यालु आयो त जेकॾहिं इहे मुस्लमान थी पवनि, हाणे हिकिड़ी शइ जी ख़ामी आहे न त हुननि अलाह ऐं हुनजे रसूल ते ईमान न आंदो आहे, छो त असुलु सच त इहो आहे न, काइनात खे पैदा करणु ज़ात अलाह जी आहे, ऐं हुनजो नबी आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खां पोइ को बि नबी पैदा न थींदो, नओं नबी आयो आहे न ईंदो, जेके अॻु जा आयल आहिनि उहे ई ईसा अलैहिस्सलाम या ख़िज़र अलैहिस्सलाम या इलियास अलैहिस्सलाम, जेके धरती ते ॿ धरती ते मौजूदु आहिनि, इलियास अलैहिस्सलाम ऐं ख़िज़र अलैहिस्सलाम, ऐं हिकिड़ो आसमाननि ते अॼु को ईंदो। बहरहाल आख़िर फ़ना आहे, पर नबी आख़िरी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। त जेकॾहिं अलाह जे आख़िरी नबी ते ईमान आणनि, अलाह ते ईमान आणनि, त मां उन महिल मुंहिंजा जेके जज़्बात आहे, मुंहिंजी तव्हां मतिलबु रहनुमाई फ़रमायो त मुंहिंजा जज़्बात इहा, जेकॾहिं इहा क़ौम मुस्लमान थी पवे न त असां जहिड़ा माण्हू हिन जे पेरनि जे बि मट न आहिनि, बिल्कुलु, जेकी हिननि दुनियावी तौर ते सचाई हिन जे अंदरि अलाह पाक। हाणे इहो जज़्बो, इहो अहसासु कीअं पैदा थींदो असां नाज़रीन खे थोरो इन जी का झलक ॿुधायो, का हदीस, का अहिड़ो कोल ॿुधायो असांखे अहसासु थी पवे असां कूड़ खां इज्तनाब कयूं। असां सभु जेको बि माण्हू असांजी माना शरीयत इस्लामिया कामयाबी जा जेका बि राज़ आहिनि न, हू आहिनि त जेको असां ॾिसूं था त असांजे कूड़ ॻाल्हाइण सां वक़्ती तौर ते असांखे फ़ाइदो मिले थो, असांखे ख़बर आहे त हीअ असांजे लाइ बुराई थींदी ऐं असांजे लाइ तकलीफ़ दे परेशानी जो सबबु ठहंदो, पोइ बि असां वक़्ती तौर जे लाइ फ़ाइदो वठण जे लाइ कूड़ ॻाल्हायूं था। त फ़रमाइनि था त मुफ़सिरीन त जेको बि माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे शरीयत इस्लामिया जे मातहत गुज़ारण जी कोशिशि कंदो आहे, हू हली नथो सघे हिन ते, हुनजो कमु आहे हुन ते कोशिशि करिणो। ईअं ई असांखे हक़ ऐं सच ऐं सची ॻाल्हि खे चवण ऐं सच ॻाल्हाइण ते कोशिशि असांखे करणी आहे। जॾहिं माण्हू हिकिड़े मुआशिरे जी बुराई में दलदल में फसिजी वेंदो आहे त पोइ हुनखे जेसि ताईं निकिरंदो न, पाण खे कोशिशि न कंदो। हाणे कुर्ब क़यामत ते ही कूड़ घणो ई थी वियो आहे। अलामा इक़बाल जो कहिड़ो दौरु हो, अलामा इक़बाल फ़रमाइनि था, फ़रमायो त मां यूरोप जे अंदरि मुसलमान कोन ॾिठो पर इस्लाम ॾिठो आहे। अलामा इक़बाल कॾहिं फ़रमायो मां सॼो यूरोप घुमियो आहे, मां मुसलमान न ॾिठो पर इस्लाम यूरोप में ॾिठो आहे। हिते एशिया में मां मुसलमान ॾिठा आहिनि, इस्लाम न ॾिठो आहे। अल्लाह, ही हाणे उन टाइम जो हू फ़रमायो त माना असां हुन मुआशिरे जे अंदरि जिथे न को कलमो न को। इनखे मां आसान करे पेश करियां त जेको क़ुरान असांखे इस्लाम ॾिनो आहे, क़ुरान जेको इस्लाम ॾिनो आहे, त उहो अमली तौर ते राय जो न मग़रिब में ॾिठो, मग़रिब में, ऐं जेको मुस्लमान आहे उहो उन मशरिक़ में ॾिठो, मशरिक़ में ॾिठा। फ़रमायो त इहो माना जेकियूं बि बुलंदी वारियूं हुननि जी कामयाबी, अलामा इक़बाल फ़रमाइनि था त कामयाबियुनि जो राज़ इहो आहे त इन्हनि ते अमल करिणो, पाण ई रब ताला हुनखे कामयाबु कंदो। पर असां पंहिंजी कोशिशि, पंहिंजी तबियत, पंहिंजी एनर्जी, सभु कुझु पंहिंजो कोशिशूं करे कामयाबी जे सीढ़ियुनि ते चढ़ूं था, ॾाकनि ते चढ़ण जी कोशिशि कयूं था, त पोइ असां कामयाबु कॾहिं न थिए। कूड़ जी मंज़िल ई न आहे, वक़्तनि फ़वक़्तनि, महीनो, 10 ॾींहं, कलाक, 2 कलाक ख़तमु थी वेंदी।
त असांखे असां हुज़ूर जा उम्मती आहियूं जंहिं ते काफ़िर बि एतबार करे पंहिंजूं अमानतूं रखंदा हुया। सिर्फ़ु हिकिड़े लम्हे जे लाइ इहा ॻाल्हि सोचियूं त असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते काफ़िर बि एतबार करे पंहिंजी अमानत पंहिंजे सरदारनि वटि न रखंदा हुया, हुज़ूर वटि रखंदा हुया। कफ़ार पंहिंजा मुख़ालिफ़ बि हुया, तॾहिं बि त असां हुन जी उम्मत में 15 सदियां पोइ आयासीं त असां हर फ़रामीन खे फ़रामोश करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था त छा असांजी दुनिया या आख़िरत भलाई ऐं कामयाबी वारी थींदी? कॾहिं बि न थींदी। असांखे थोरी थोरी ॻाल्हि जेको कूड़ जो आदी थियो आहे हू पाण खे बदिलनि जी पंहिंजी नज़र ऐं सोच के रखे त मां कंहिंजो उम्मत इमामुल अंबिया जो तमामु नबियनि जे सरदार जो उम्मत हिते पंहिंजी सोच खे बिहारींदो त इंशाअल्लाह कूड़ खे छॾे सच जे पासे अची वेंदो। इहो ई असांजो ज़रिया निजात थींदो, निजात जो इहो ई रस्तो असांखे मिलंदो। बाक़ी कूड़ मूं क़यामत जे निशानीअनि जे हवाले सां त आम थींदो। हाणे कूड़ ॻाल्हाइणु असां हिकिड़ी ॻाल्हि इहो चऊं त भई जेका कलमो न पढ़नि काफ़िरनि मुशरिकनि हू कूड़ ॻाल्हाइनि। असां त हुज़ूर जा उम्मती आहियूं, असांखे त आख़िरत जे लाइ सभु कुझु असां लाइ ठाहियो आहे। त असांजो माना अमलन किरदार हिकिड़ो बि अहिड़ो न हुजे त जेको हुज़ूर जी सीरत सां पंहिंजे फ़रमान सां अहकाम शरीयत सां मिले त पोइ असां आख़िरत जी का बि जेकियूं शयूं असां लाइ ठाहियूं आहिनि का उन्हनि जो असां ही सोचे सघूं था त असांखे मिलंदियूं, कॾहिं बि न मिलंदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे फज़ल सां सभु कुझु अता कंदो, पंहिंजे हबीब जे सदके सभु कुझु अदा कंदो, लेकिन असांखे कुझु हक़ अदा करिणो आहे। त असांजो इमामुल अंबिया तमामु नबियनि जो सरदार हुन जा उम्मती आहियूं ऐं हुननि जो सच जी कसरत ऐं अरब जे अंदरि कीअं मुआशिरे में हुई त असां जो उम्मत थी काफ़िरनि जे साम्हूं असां माना शर्मिंदा थियूं था कूड़ जे करे। अॼु ॾिसो पाकिस्तान जी जेकी फ़ोक़ियत इहा आहे, सॼे मुल्क में अंग्रेज़नि वटि काफ़िरनि वटि मश्करी ठहियलु आहे त ही मुस्लमान हिननि जो पंहिंजो लिबास न आहे। हिकिड़े कम्युनिस्ट किताबु लिखियलु आहे इंग्लिश में, हुन लिखियो, हुन असां हुज़ूर जी उम्मत खे गार ॾिनी आहे। गार छा ॾिनी आहे? हुन चयो त ही अहिड़ी क़ौम आहे त हिन जो पंहिंजो लिबास ई न आहे। ही जॾहिं 3 पीस सूट पाईंदी पाण खे फ़ख्रु महसूसु कंदी, जॾहिं क्लीन शेव थींदा पाण खे फ़ख्रु महसूसु कंदा। कंहिं मुआशिरे में ॾिठो न यहूदी आहे, हुननि जी हिकिड़ी टोपी आहे मथे ते रखंदा। ॿियो को जेको बि मज़हबनि जेका ही आहिनि हुननि जो पंहिंजो पंहिंजो हर कंहिंजो आहे त ही हिननि जो लिबास आहे, ही परे खां पधिरो हूंदो त ही लिबास ही अहिड़ो मज़हब वारो आहे। असांजो को लिबास न आहे त ही 15 सदी। इकबाल साहब शिकवा कंदे चयो न वज़ा में तुम हो नसारा तो तमद्दुन में हुनूद, ये मुसलमान हैं जिन्हें देख के शर्माए यहूद। त पोइ ही असांजे लाइ केतिरी लंबी असांखे काफ़िर चवनि त ही अहिड़ी क़ौम आहे त हिननि जी का पहचान। पर यार केॾो भलो हूंदो अलामा साहब जो माण्हू असांजे सच खां मुतासिर थी, कूड़ खां बचण खां मुतासिर थी ईअं चवनि त यार उम्मती एॾा सचा आहिनि, तुंहिंजो नबी छा हूंदो। माशाअल्लाह सुभान अल्लाह, केॾो मज़ो ईंदो इहो जुमिलो ॿुधी करे असां त यार हिन उम्मत जा मर्द ऐं औरतूं एॾा सचा आहिनि, कूड़ नथा ॻाल्हाइनि, त पोइ हुनजो दीन केॾो सचो हूंदो। यानी असांजे अमलनि जो जेको असरु आहे असांजे दीन ते थिए थो। माण्हू चवनि था मुस्लमान आहे, कूड़ ॻाल्हाईंदा। ॾिसो न सहाबा कराम जी सीरत खे ॾिसी काफ़िर मुस्लमान थींदा न, हू इहा ई चवंदा त ही त हुन जा उम्मती आहिनि, सहाबी आहिनि, हिननि जो अहिड़ो अमल आहे त साईंअनि जो अमल कहिड़ो हूंदो। इन करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा। पर 15 सदियुनि में ही उम्मत बि ओड़े सीरतनि ते हले आहे, अमलनि कोशिशि करे आहे त अॼु असांजी दुनिया में मुआशिरे में वाह वाह हुजे आहे, जंहिंखे असां पसंदि बि कयूं था। पर दुनियावी वाह वाह जे लाइ असां कूड़ बि ॻाल्हायासीं, दुनिया जी परेशानियूं मुसीबतूं बि खटियूंसीं, पोइ बि हथु कुझु न आयो। त हिन जे करे माण्हू खे खपे त कुझु न कुझु पाण खे हुज़ूर जी सीरत ते हलाइण जे लाइ कोशिशि करे। कोशिशि असांखे करणी आहे पंहिंजी औलाद खे बि। घर में हिकिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो त हुन खां वधंदो कमु, ॿार ॾिसंदा, औलाद ॾिसंदी, ही कमु राइज थींदो। पोइ पाण कोशिशि करे, हर माण्हू खे खपे त हू पंहिंजे मुआशिरे में, घर में, जिथे जंहिंजो कारोबार आहे हुन में सचाई जी कोशिशि, सचाई में बरकत बि थींदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जेको ही असांजो प्रोग्राम आहे इन जे हवाले सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी बख़्शिश फ़रमाए ऐं ॿुधनारनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। माशाअल्लाह अल्लामा साहब तव्हांजी महिरबानी। त
तव्हां माशाल्लाह तमामु बहितरीनु अंदाज़ में जो कि मौज़ू सां निभायो। अल्लाह पाक अव्हांखे अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। मां थोराइतो आहियां मोहतरम जनाब मोहम्मद जावेद ताहिरी साहिबु तव्हां क़ीमती वक़्तु ॾेई करे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। नाज़रीन, आख़िर में चंद गुज़ारिशात त जेकॾहिं असां चाहियूं था, ॾिसो सभु कमु छॾियो, चंद लम्हा मुंहिंजी गुज़ारिशूं ॿुधो महिरबानी करे। जेकॾहिं असां चाहियूं था त असांजे मुआशिरे में तब्दीली अचे, असांजे मुआशिरे में फ्रॉड ख़तमु थिए, धोखो ख़तमु थिए, ज़ुल्म ख़तमु थिए, असांजे मुआशिरे में गंदगियूं ख़तमु थियनि। ॾिसो कहिड़ो बि जेको हिकिड़ो चइजे न इंसानु अहसासु रखण वारो आहे न, उहो चवंदो त न यार बुरो बुरो आहे, सुठो सुठो आहे। असां इब्तिदा त करियूं न, असां इन इंतज़ार में छो वेठा आहियूं त सभु सुठा थी वञनि, सभु सच ॻाल्हाइनि, सभु कूड़ खां बचनि त पोइ मां बचां? न, ईअं न कयूं जो इब्तिदा पंहिंजी ज़ात खां करियूं। अॼु खां पोइ मां पंहिंजो पाण ते लाज़िम करियां त मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, सच ॻाल्हाईंदुमि। जेकॾहिं कूड़ जी नौबत अचे त कूड़ ॻाल्हाइणो न आहे, ख़ामोश थी वञिणो आहे बसि। बहितरीनु अमल इहो आहे, जेकॾहिं मां ॻाल्हायां त सच नथो ॻाल्हाए सघां त कूड़ बि न आहे ॻाल्हाइणो। पाण सां पाण वाइदो कयूं, जेकॾहिं मां हिकु फ़र्दु हिन मुआशिरे में पंहिंजो पाण खे सच ते पाबंद करियां, कूड़ खां पाण खे बचायां, घटि में घटि इहो त थींदो, दिली इत्मीनान त थींदो त मां अल्लाह तबारक व तआला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में त सुर्ख़ रूई मूंखे नसीब थी त मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। उनखां पोइ पंहिंजे घर भातियुनि खे विहारे सम्झाइजे त बाबा ॻाल्हायो सच, नुक़सानु थी वियो आहे को मसइलो न आहे, पर हाणे सच तॾहिं ॻाल्हाईंदा जॾहिं तव्हां हुनजे सच खे बर्दाश्त बि कयो। ईअं न जो चवंदे कंहिं नुक़सानु कयो आहे, कोई चए हिन कयो आहे त उनखे तव्हां चंबारणु शुरू कयो, पोइ न ॻाल्हाईंदो कोई बि। ज़ुल्म थींदो, ॾाढ थींदो, मार पवंदी, धक लॻंदो त पोइ सच न ॻाल्हाईंदो। मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हांजे साम्हूं सच अचे, सच खे तस्लीम करे उनखे सम्झायो त बाबा इहा ॻाल्हि हीअं न थियणु घुरिजे आहे, हीअं थियणु घुरिजे आहे। तव्हां यकीन कयो, तव्हां पंहिंजे घर खे जन्नत बणाए सघो था, तव्हांजो घर जन्नत बणिजी वेंदो। इब्तिदा तव्हां पंहिंजी ज़ात खां करियो, उनखां पोइ पंहिंजे घर जे बचड़नि, पंहिंजी घरवारी, घर भातियुनि खे इन शइ ते आमादा कयो त कूड़ न आहे ॻाल्हाइणो। इन जो तरीक़ेकार इहो हूंदो, तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि क़ुर जूं उहे आयतूं, नबी पाक अलैहिस्सलाम जा उहे फ़रामीन जंहिंमें कूड़ जी मज़मत कई वई आहे, सच जा फ़ज़ाइल बयानु कयो, वेही सम्झायो। कंहिंजो कूड़ साबित थी वञे त उनखे ज़लील न कयो, उनखे सम्झायो प्यार सां त बाबा सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। कूड़ मुनाफ़िक़ जी निशानी आहे। बल्कि तव्हां चवराईंदा कयो ॿारनि खां त कूड़, हू चवनि मुनाफ़िक़ जी निशानी आहे। कूड़ ॻाल्हाइणु मुनाफ़िक़ जी निशानी आहे, कूड़ ॻाल्हाइणु मुनाफ़िक़ जी निशानी आहे। चवंदा रहंदो न असरु कंदो। वज़किर फ़इन्न ज़िक्र तनफ़उल मोमिनीन, सम्झायो, क़ुर चवे थो त सम्झाइणु ईमान वारनि खे फ़ाइदो ॾींदो आहे। पंहिंजे घर खे जन्नत बणायो। उनखां पोइ जंहिं इदारे में कमु करियो था, जीअं ई सिंध TV आहे, हिते जेकॾहिं को कमुकारु करे थो या जेके इदारनि जा जेको कमुकारु आहे, उते तव्हांजो जेको क़रीबी दोस्त आहे, फ्रेंड सर्किल में जेको तव्हांजो वेझो दोस्त आहे, उन खे वेही सम्झायो। हिकिड़ो माण्हू, हिकु तब्दीली जे लाइ हज़ारे लखे माण्हू न, हिकु हिकु फ़र्द खे तब्दील करिणो पवंदो, तॾहिं तब्दीली ईंदी। पंहिंजे कंहिं वेझे दोस्त खे इहा ॻाल्हि तइ कयो त यार तूं ऐं मां कूड़ न ॻाल्हाईंदासीं, सच ॻाल्हाईंदासीं। महिरबानी करे जिते मुंहिंजो ॾिसी कूड़ थो ॻाल्हायां त इशारो कजांइ, या थोरो खंघी खुरकी करे महसूसु कराइजांइ मां कूड़ थो ॻाल्हायां त मां हिकदमि सच ॻाल्हायां। या मां जीअं कूड़ ॻाल्हाइण तरफ़ वञा, साईं दुरूद शरीफ़ पढ़ो, माना महसूसु कराइजांइ त मां कूड़ तरफ़। त ईअं असां इस्लाह कंदा रहूं। जॾहिं असां पंहिंजे मुआशिरे जे मां पाण खे सुधारियां, पंहिंजे घर भातियुनि खे कूड़ खां बचायां, ऐं पोइ कंहिं हिकिड़े दोस्त जी इस्लाह कयां ऐं उनखे इहो पाबंद कयां त हाणे तूं बि पंहिंजो पाण ऐं पंहिंजे घर ऐं पंहिंजे हिकिड़े दोस्त खे आमादा कर। यकीन कयो हीअं हिकिड़ी लाइन लॻी वेंदी, असांजे मुआशिरे मां कूड़ निकिरी सघे थो। शर्त इहा आहे त पहिरीं पंहिंजो पाण खे पाबंद करिणो पवंदो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। तव्हां सभिनी जी महिरबानी, सभिनी जो थोराइतो, तव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। ऐं मूंखे अल्लाह जी ज़ात में उमेदु आहे त असांजे प्रोग्राम सां ज़रूरु कंहिं न कंहिंखे अहसासु थियो हूंदो त न यार ॻाल्हियूं सचियूं आहिनि। सची ॻाल्हि आहे, सचे नबी जा उम्मती आहियूं, असांजो अलाह सचो आहे, असांजो क़ुर सचो आहे, असांजो दीन सचो आहे। काश असां बि सचा थी पऊं त असांजी दुनिया बि जन्नत बणिजी वेंदी। उहा जन्नत छा हूंदी? असांजो मुल्क, असांजो सूबो, असांजो शहर जन्नत बणिजी सघे थो। इन लाइ थोरो तकलीफ़ ईंदी,
बर्दाश्त करिणो पवंदो। अल्लाह पाक असांजी मदद फ़रमाए। इंशा अल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻे वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल हूंदो, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी सुभाणे इंशा अल्लाह, जे अल्लाह पाक चाहियो त। तेसी ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी की इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला सबको सुखो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे सबको सुखो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे इंसान बेक़दुर आ जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे इंसान बेक़दुर आ जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे सबको सुखो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो बुझड़ियल तो पाण बेड़ो तारे रसूल थो ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो बुझड़ियल तो पाण बेड़ो तारे रसूल थो गुलाम नबी थिया ख़ुशि दिलदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे सबको सुखो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे रोशनीअ जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।